कामयाब थियण जे लाइ लाज़मी तौर ते कुझु कंडीशन्स हूंदियूं आहिनि, कुझु शर्तूं हूंदियूं आहिनि जिन ते असांखे अमल करणु लाज़मी हूंदो आहे। तव्हां कॾहिं बि कामयाबी हासिलु नथा करे सघो जेसिताईं सख़्तु महिनत नथा कयो। तव्हां कॾहिं बि मुकमल तौर ते कामयाबु नथा थी सघो जेसिताईं तव्हां कोशिशि नथा कयो। अक्सर माण्हू कामयाबु त थी वेंदा आहिनि, पर जॾहिं कामयाबी वारे लेवल ते पहुचंदा आहिनि त उते उहे टिकी न सघंदा आहिनि, उहे बीह न सघंदा आहिनि। छो जो जंहिं जॻह ते हू पहुचणु चाहींदा आहिनि उन जे लाइ खोड़ अहिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि जेके नेगेटिव हूंदा आहिनि या ख़राबु हूंदा आहिनि, ऐं उते माण्हू पहुतल हूंदा आहिनि ऐं उहे उन्हनि खे उन जॻह ते सुकून सां बीहणु न आहिनि ॾींदा। कामयाबी हासिलु करण खां वधीक उन ते बीहणु ॾुखियो हूंदो आहे। कामयाबी त हर को माण्हू हासिलु करे वेंदो आहे, पर जॾहिं उन लेवल ते पहुचंदो आहे त उन लेवल ते पहुचण खां पोइ हुन में स्टेबिलिटी न रहंदी आहे। उहा स्टेबिलिटी क़ाइमु करण जे लाइ या मुस्तक़िल मिज़ाजी क़ाइमु करण जे लाइ माण्हूअ खे मथिएं लेवल वारे माण्हूअ जी ऐं हेठि लेवल वारे माण्हुनि जी ज़रूरत पवंदी आहे। जॾहिं तव्हां उहे शयूं सम्झंदा हलंदव, ज़िंदगी जा क्राइटेरिया मुक़ररु कंदा हलंदव, त पोइ ई तव्हां जेको आहे सो कामयाबीअ वारे रस्ते ते हलंदव बि पिया, मंज़िल ते बि पहुचंदव ऐं मुकमल तौर ते अॻिते बि वधंदा हलंदव ऐं कंहिं बि क़िस्म जी रंडक तव्हांखे परेशान न कंदी। जेकॾहिं तव्हांखे रंडक परेशान थी करे त यकीन कयो तव्हां तरक़ी करे रहिया आहियो। जेकॾहिं तव्हांखे का रंडक नथी अचे ऐं तव्हां बसि हलंदा हलो था पिया, पक ॼाणो त तव्हां या त ग़लति रस्ते ते आहियो या मुनाफ़क़त वारे रस्ते ते आहियो। छो जो उन माण्हूअ खे कंहिं बि क़िस्म जी रंडक न ईंदी आहे, रुकावट न ईंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे का रुकावट अचे थी पई त गनीमत ॼाणो, छो जो उहा रुकावट तव्हांजी ताक़त खे मापण जो बहितरीनु तरीक़ो हूंदो आहे। रुकावट ई उहो ज़रियो हूंदो आहे जंहिंसां तव्हांजे सब्र जो इम्तिहान वरितो वेंदो आहे। रुकावट ई उहो बहितरीनु रस्तो हूंदो आहे जंहिंसां तव्हांजी सघ जी ख़बर पइजी सघंदी आहे ऐं इहा बि ख़बर पइजी सघंदी आहे त तव्हां केतिरो परे ताईं वञी सघो था। कोशिशि कयो, हद खां घणी कोशिशि कयो ऐं उन खां बि घणी कोशिशि कयो ऐं उन खां बि वधीक महिनत कयो त जीअं तव्हां कामयाबु थी सघो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।